हैदराबाद में सिंधी अदबी संगत मलीर जो क़दीमी सिंधी वसंदियूं मिसमार करण ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। बहरा टाउन इंतज़ामिया पारां मलीर में सिंध जे क़दीम वसंदनि ऐं ॻोठनि खे डाहे मिसमार करण ऐं धारी आबादकारी ख़िलाफ़ सिंधी अदबी संगत पारां ऑल्ड कैंपस खां प्रेस क्लब ताईं अहमद सोलंगी, डॉक्टर न्याज़ कालाणी, ताज जोयो, इरफाना मल्हा, अमीर हसन पंवर, मौला बख्श मोहब्बती, डॉक्टर अज़ीज़ टालपुर ऐं अमर सिंधु जी अॻवानी में एहतजाज रैली कढी वई। और मौक़े ते अॻवाणनि चयो त सिंध में पीपी हुकूमत जे दौर में बहरिया टाउन सिंध जा क़दीमी ॻोठ डाहे कब्ज़ा कया पिया वञनि ऐं धरती धड़नि खे बेदख़ल करण जी साज़िश कई पई वञे। हुननि चयो त हर दौर में सिंध जी धरती धड़नि खां उन्हनि जी ज़मीन खसी वई आहे। सिंधी क़ौम खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश कई पई वञे। हुननि चयो त सिंध में हिकु ॿियो इसराइल जोड़ियो पियो वञे। जहिड़े नमूने इसराइल फ़लस्तीन जी अवाम खां ज़मीन खसे धरती धड़नि खे बेदख़ल कयो, अहिड़ो तरीक़ो सिंध में इख़्तियार कयो पियो वञे। हुननि मुतालबो कयो त सिंधी क़ौम खां धरती खसे अक़लियत में तब्दील करण वारियूं साज़िशूं बंदि कयूं वञनि। सिंधी क़ौम सुजाॻ थी चुकी आहे। हाणे कब्ज़ा बर्दाश्त न कया वेंदा।